निगरान वज़ीर आज़म अनवर काकर चयो त पाकिस्तान इंसानी हक़नि जे आलमी मंशूर जी हिमायत ऐं पासदारी जारी रखंदो। आलमी बिरादरी कश्मीर जे हक़नि लाइ भारत ते दबाव विझे। गज़ा में हथे ख़ाली फ़लस्तीन ते जारी इसराइली ज़ुल्म ॻणिती जोॻो आहे। पाकिस्तान बिना फ़र्क़ मज़हब रंग ऐं नस्ल जे इंसानी हक़नि जी तहफ़ुज़ लाइ कोशिशूं करे रहियो आहे। पाकिस्तान मुल्की ऐं आलमी सतह ते इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खंया आहिनि। भारत गैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी करे रही आहे। इसराइल जी गज़ा में रियासती दहशतगर्दी जारी। यहूदी फ़ौज जे हमलनि में 250 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 2300 ज़ख़्मी। ख़ान यूनिस नसरात जबालिया पनाहगीर कैंपुनि खे निशानो बणायो वियो। अल नसर ऐं अल-क़सा अस्पतालूं ज़ख़्मियुनि सां भरिजी वयूं। जबालिया पनाहगीर कैंप जो चौक इज्तिमाही क़ब्रिस्तान में तब्दील थी वियो। 7 अक्टूबर बाद शहीदनि जो मजमूई अंग 17,700 खां वधी वियो। यहूदी फ़ौज जे हमलनि में 48,780 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी पिया। एक ॾींहुं अंदरि इसराइल जा 12 फ़ौजी मार्च जी दावा। वेढ़ दौरान वधीक 12 इसराइली फ़ौजी मारिजी विया आहिनि। इसराइली टैंक ऐं फ़ौजी गाॾियूं बि तबाह कयूं वियूं आहिनि। अल-क़साम ब्रिगेड वीडियो जारी करे छॾियो। इसराइली फोर्सिस जो चवणु आहे त मासा गज़ापती में 2 ॾींहनि जे वेढ़ दौरान 2 ऑफिसरनि समेत 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया। अॻूणे इसराइली आर्मी चीफ जे पुट खां पोइ संदसि भाणे जो बि मारिजी वियो। अंडर 19 एशिया कप में भारत जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग।